नाज़रीन, डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहिक़ औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती मरकज़नि ते थींदड़ झगड़नि जो नोटिस वठंदे शिकायतुनि जो अज़ालो करण जो हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। रिपोर्टर अमजद राजपूत मूजिबि डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहिक़ औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती जी मिलंदड़ शिकायतुनि ऐं उन्हनि मरकज़नि ते थींदड़ झगड़नि जो नोटिस वठंदे न्यू सैदाबाद हाला ऐं मटियारी तहलकनि जे असिस्टेंट कमिश्नरनि खे ओचितो मरकज़नि जो विज़िट करणु, मुस्तहिक़नि सां थींदड़ ज़्यादतियुनि ऐं कटौती ते नज़र रखी मुस्तहिक़नि जे शिकायतुनि जो अज़ालो करण जो हुकुमनामो जारी कयो आहे। DC मटियारी जे हुकुम खां पोइ टिनी तहलकनि जे असिस्टेंट कमिश्नर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मरकज़नि जा दौरा शुरू करे छॾिया आहिनि ऐं हर वक़्तु नज़रदारी लाइ लाॻापियल तहलकनि जे तपेदारनि खे उन्हनि मरकज़नि ते मुक़ररु कयो वियो आहे। Sumro Wallpapers and PVC Panel Shop 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।